नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि पारां वाहुरनि न थियण ऐं बरसाती पाणी निकाल न करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि सिंध नेशनल पार्टी पारां हथरादू कट ॾेई सिंध ॿोड़ाइण ऐं बरसात मुतासिरनि जी वाहुरनि न करण ख़िलाफ़ सोहराब ॻोठ कराची में रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीरवा ॻोठ चाणी लॻ बेलहाड़ो शाख स्टाफ भरिसां ॿोॾि मुतासिर मर्दनि ऐं औरतुनि रोड बंदि करे सख़्त एहतजाज कयो ऐं हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। कंबर शहर में सफ़ाई सुथराई न थियण ऐं बरसाती पाणी मोहल्लनि तोड़े क़ब्रिस्ताननि मां नेकाल न कराइण ख़िलाफ़ शहरी इतिहाद ऐं वापारी बिरादरी तरफ़ां बाज़ार खां म्यूनिसिपल इंतज़ामिया जे करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ मुज़ाहिरो करे भुट्टो चौक ते टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। दाऊ जहानपुर वेझो बरसात मुतासिरनि पारां टेंट ऐं राशन न मिलण ते इंतज़ामिया ख़िलाफ़ अली नवाज़ दस्ती ऐं सिद्दीक़ ब्रोही जी अॻवानी में जैकमाबाद गढ़ीखेरो रोड बंदि करे टायर साड़े एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवाबशाह शहर जे सभिनी कॉलोनियुनि मां पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ STP ज़िले शहीद बेनज़ीराबाद पारां निसार कीरियो, शाहनवाज़ कीरियो, बुढ़ल मक्सी ऐं रफ़ीक मल्हा जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। बुलड़ी शाह करीम वेझो ॾतावाह स्टाफ जे ॻोठ नबी बख़्श मंगणहार जी बरसात मुतासिरनि जी वाहुरनि न थियण ते मंगणहार बिरादरीअ जे सवे औरतुनि ऐं मर्दनि पारां मुख सिजावल टंडो मोहम्मद खान रोड ते रुकावटूं विझी धरणो हंयो वियो ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। होॾां पनवाकल समेत मुख़्तलिफ़ शहरनि में ॿोॾि मुतासिरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।